कलोई में सिंध एम्प्लॉइज अलायंस की सॾिती सभी सरकारी मुलाज़िमनि स्कूलनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी करे मुतालबनि जी मनता लाइ रैली कढी आहे। वधीक तफ़सील मालूम किथा असगर लुंड खां। असगर, छा वधीक तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल, कलोई में सिंध एम्प्लॉइज अलायंस जी सॾ ते समेत सरकारी मुलाज़िमनि पारां स्कूलनि ऑफिसनि जी तालाबंदी करे मुतालबनि जी मनता लाइ गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल अरवा अमीर खां एहतिजाजी रैली कढी वई आहे। सिंध एम्प्लॉइज अलायंस जे प्लेटफॉर्म तां सरकारी मुलाज़िमनि पारां एहतिजाजी रैली कढी स्कूल खां थींदे प्रेस क्लब ताईं पहुती, जिते मुलाज़िमनि पारां एहतिजाजी नारेबाज़ी कई वई आहे। रैली में शहरनि मुख़्तलिफ़ चौराहनि खां थींदे मेन चौक ते पहुती, जिते टोकन हड़ताल क़ाइमु कई वई आहे। सिंध एम्प्लॉइज जे सॾ ते पारां निकितल एहतिजाजी रैली में शहरी इताद कलोई रिणशाह डिप्लोमेट आबादकारनि पारां यकजहरी तौर शिरकत कई वई आहे। एहतिजाजी रैली में सरकारी मुलाज़िमनि ख़िताब कंदे चयो, सरकार जा मुलाज़िम पंहिंजे हक़नि जे सलाहतनि लाइ गुज़िरियल 10 ॾींहनि खां सरापा एहतिजाज बणियल आहिनि, पर हुकूमती बेहसी करार आहे। सिंध एम्प्लॉइज अलायंस तालुके कलोई जे अॻवाननि मुतालबो कंदे चयो आहे त सिंध हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन मां कटौती, डीआर अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस अदायगी समेत ॿिया जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि, न त ॿी सूरत में सरकारी मुलाज़िमनि 6 अक्टूबर ते कराची पहुची बिलाल हाउस आरो धरणो हलियो वेंदो। जी असगर, तफ़सील का आगाह करण जे लाइ अव्हां जी महिरबानी।